बेचार्ज सीनियर साफ़ी सजाद अली मेमण ऐं शाहिद हुसैन मेमण जे वालिद मरहूम अला बराए मेमण जी टीजीअ जी रस्म अदा करे संदसि वॾे पुटु साफ़ी शाहिद हुसैन मेमण खे ख़ानदान जी पग बदिराई वई ऐं ख़ैरात जी मानी जो एहतमाम करे दुआ घुरी वई। टीजी जी रस्म में ख़ानदान जे फ़र्दनि, सियासी समाजी मज़हबी अॻवाननि, शहरनि समेत बिचा ऐं हाल जे साफ़ियुनि सीनियर साफ़ी अब्दुल गफ़ूर मेमण अदा भाउ रजब अली बोज़दार इलाही बख़्श अबड़ो ग़ुलाम क़ादिर बुढ़ड़ो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते टीजे जी रस्म दौरान मरहम जी मग़फ़िरत लाइ इज्तिमाही दुआ पिणु घुरी वई ऐं वारिसनि पारां आख़िरी आरामगाह ते पहुची गुल बि निछावर कया विया। ॿिए पासे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान, टाउन कमेटी बिचा जी चेयरमैन सैयद ख़ावर हुसैन, शाह लतीफ़ी, नवाज़ लीग अॻवान, नसीर अहमद मेमण, पीपल्स पार्टी अॻवान अब्दुल गनी मेमण, SUP अॻवान शकूर नाज़ ख़ासकेली, असिस्टेंट डायरेक्टर सक़ाफ़त खातो ग़ुलाम मुश्तबा जोकियो ऐं ॿियनि पिणु पहुची साफ़िन भाइरनि शाहिद हुसैन मेमण ऐं सजाद अली मेमण सां संदसि वालिद मरहूम जे लाॾाणी ते ताज़े जो इज़हार कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।